अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बना वबअथ फीहिम रसूलन मिनहुम यत्लू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब यत्लू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल की मोहब्बत सा आवाज़े बुलंद रूह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल इज़्ज़त एहतराम उलमाए किराम, इंतहाई ज़ी क़दर ज़ी वक़ार साथियों, मुझे मुहतरम दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गों, तवाएं असां अॼु हिन सालाना अज़ीमुश्शान सीरत इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस में पंजे इंतहाई मुहसिन बिरादर मुकर्रम व मुहतरम हाजी मोहम्मद कासिम चांग साहब जी दावत असांजे ज़िला नौशरो फिरोज जे सेक्रेटरी जनरल हज़रत मौलाना सईद
अज़ीज़ुल अलीम गांगरो साहब जी हुकूमत गर्मी जी हिन शदीद मौसम में अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज्जत के राज़ी करण जी नीयत सां गॾु थियो। दुआ है त परवरदिगार तव्हां ऐं असां जी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। वक्त इंतहाई ढील ऐं मुख़्तसर असांजा खोड़ बुज़ुर्ग ऐं आलिम मायानास ख़तीब पोइते हैं उन्हनि जा ईमान अफरोज़ बयानात थींदा। मां कोशिश कयां थो त मुख़्तसर खां मुख़्तसर वक्त में उशाकाने मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लिस्ट में पंहिंजो नालो तहरीर करायां। दुआ है त अल्लाह तबारक व तआला मुखे सही समझाइण अवां खे सही समझण ऐं असां सभिनी खे तमाम ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रब्बिल अव्वल जो महीनो जारी ऐं सारी आहे। रब्बिल अव्वल महीने जे अंदर अवां खे इल्म आहे त मुंहिंजे आका जी विलादत बासआदत भी थी। इन्ही रब्बिल अव्वल जे महीने में बिनी जहानन जे सरदार जो विसाल भी थियो। मां हदीस शरीफ जे किताबन में पढ़ियो त चैन वक्तन में चैन टाइमन ऐं चैन महलन में शैतान जूं भी रड़ियूं निकरी वयूं हुयूं। चार अहिड़ा मौक़िया जिन मौक़ियनि ते शैतान जूं रड़ियूं निकरी वयूं हुयूं। पहिरियों उन वक़्त जॾहिं अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम सफ़ीयुल्लाह खे ख़ल्क़ियो ऐं पैदा कियो। रब शैतान के हुक्म कयो त शैतान हज़रत आदम जो सजदो कर। शैतान तकब्बुर कियो, वॾाई कई, अल्लाह जे हुक्म जी तकमील न कई। शैतान मलऊन बणजी वियो, लानती बणजी वियो, जहन्नमी बणजी वियो। हालांकि वॾो इबादत गुज़ार हो, वॾनि अल्लाह जे फरिश्तनि में शैतान जो शुमार थींदो हो। जे अल्लाह जे हुक्म जी ना फरमानी कई, हड़ हली वई। मारे तवज्जो कजो मुसलमानो, असां बि त अल्लाह जे हुक्मन खे पुठी था ॾियूं। कमो पेश हिन धरतीअ ते अल्लाह जा 1,24,000 नबी आया। समूरन नबीयन जो पैगाम हिक हो, वो पैगाम हो ला इलाहा इल्लल्लाह। अब पैगाम छा हो? मोहब्बत सा अल्लाह जो नालो मोहब्बत सा पैगाम छा हो? आवाज मुंह ताईं अचे पैगाम छा हो? ला इलाहा इल्लल्लाह। हजरत आदम सफीयुल्लाह का वठी करे हजरत ईसा रूहुल्लाह ताईं पैगाम ला इलाहा इल्लल्लाह। मुझे आका जे पाक जिंदगी जो मुतालो क्यों, मुझे आका जे पाक जिंदगी जो पैगाम ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। अज दुनिया दे नजर क्यों को कंहिंखे तो पुकारे, को काथे किरियो पियो आ, को कंहिंखे तो सॾे। हालांकि रब फरमायो व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। ओ जबाना तू मां अल्लाह के पुकार, मां अल्लाह के सद कर, मां अल्लाह तोखे तुझे साह जे रगुन खां बि वधीक वेझो हां। सुभान अल्लाह में सुस्ती न थे। जेतरा अल्लाह जा नबी आया उन्हनि हर वक्त में, हर घड़ीअ में, हर हाल में कायनात जे अल्लाह के पुकारियो हो। कुरान जी तिलावत क्यों, अहादीस शरीफ के किताबन जो मुतालो कयो, तारीख जे किताबन के पढ़ो, अंबियाए किराम जे पाक जिंदगिन जो मुतालो कयो। अल्लाह जो कसम नबी जन रुगो अल्लाह के सॾियो हो। हमारी तवज्जो कजाएं, हजरत आदम सफीयुल्लाह अरफात जे मैदान में कायनात जे अल्लाह के सॾियो हो। हजरत नूह नजीयुल्लाह बेड़े जे अंदर कायनात जे अल्लाह के सॾियो हो।
हजरत इब्राहिम खलीलुल्लाह बाग जे आला हमें कायनात जे अल्लाह के सॼो हजरत इस्माइल ज़बीहुल्लाह छुरीअ जे हेठा कायनात जे अल्लाह के सॼो हजरत यूसुफ सिद्दीक़ुल्लाह मिस्र जी जेल जे अंदर कायनात जे अल्लाह के सॼो हजरत अय्यूब अलैहिस्सलाम बीमारी जी हालत में कायनात जे अल्लाह के सॼो हजरत याकूब अलैहिस्सलाम पुत्र जी जुदाई में कायनात जे अल्लाह के सॼो हजरत यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में कायनात जे अल्लाह के सॼो हजरत ज़करिया अलैहिस्सलाम आरे हलण जे वक्त कायनात जे अल्लाह के सॼो हजरत मूसा कलीमुल्लाह फिरौन जे मुकाबले में कायनात जे अल्लाह के सॼो हजरत ईसा रूहुल्लाह फाहीअ जे फंदे ते कायनात जे अल्लाह के सॼो माने तवज्जो कजाए रब्बे मोहम्मद जो कसम मुझे आका जे पाक जिंदगी जो मुतालो कर रहमतुल लिल आलमीन हे नबी जल जो सरदार नबी हे रसूल जो पगदार नबी हे कायनात जो महदूर नबी हे अल्लाह जो दिल पर हे नबी जल जो अफसर हे शाफी महशर हे साकी कौसर हे बुलंद बाला कदर हे रहमत जो समंदर तो के मोजो आका मक्के जी धरती ते नजर ईंदो सॼी तो कायनात जे अल्लाह के तो जो मुखे आका ताइफ जे सरजमीन ते नजर ईंदो सॼी तो कायनात जे अल्लाह के तो के मोजो आका मदीने जी पाक धरती ते नजर ईंदो सॼी तो कायनात जे अल्लाह के तो के मोजो आका बदर जे मैदान में नजर ईंदो खंदक जे मैदान में नजर ईंदो उहुद जे मैदान में नजर ईंदो खैबर जे मैदान में नजर ईंदो तबूक जे मैदान में नजर ईंदो सॼी तो कायनात जे अल्लाह के कदे सुने बिलाल के काबतुल्लाह जे दरवाजे ते मार ॾिनी वई मुझे आका कायनात जे अल्लाह के सॼो करे जनाब अमीर उमर के हिजरत ते मजबूर कियो वियो मुझे आका कायनात जे अल्लाह के सॼो करे हजरत उस्मान ज़िन्नूरैन के रसन में झकड़ियो वियो मुझे आका कायनात जे अल्लाह के सॼो तवज्जो कजो मुसलमानो करे मुर्शिद अली काफरन जे घेरे में हो मुझे आका कायनात जे अल्लाह के सॼो करे हजरत बिलाल के मक्के जी ततल रे ते गिलियो थो वञे मुझे आका कायनात जे अल्लाह के सॼो करे हजरत सुमैया के लाचिन में बधी करे ॿिन टुकड़न में तक़सीम थो कयो वञे मुझे आका कायनात जे अल्लाह के सॼो ओ मुसलमानो करे हजरत हंसला शहादत जो जाम पिए मुझे आका कायनात जे अल्लाह के सॼो करे जनाब अमीर हमजा मुझे आका जो प्यारो चाचो मुझे आका के ॾाढो प्यारो हो टुकड़न टुकड़न में तक़सीम थो थे मुझे आका कायनात जे अल्लाह के सॼो रब मोहम्मद जो कसम मुझे आका जी प्यारी घरवारी जो लक़ब हमेरा नालो अम्मा आयशा सिद्दीका ताहिरा आबिदा जाहिदा उम्मुल मोमिनीन अफीफे कायनात मरियम इस्लाम मोमिनन जी अम्मा मुंहिंजी अम्मा तुंहिंजी अम्मा असांजी अम्मा अम्मा आयशा जे मथा ज़ालिम तोमत पिया लॻल पर मुंहिंजे आका सॼो हो त कायनात जे अल्लाह के सॼो हो नारे तकबीर नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा तेरे मुझे आका जी विलादत बासादत थी ना अब तवज्जो है ना ख्वाजा अब्दुल मुत्तलिब हुजूर जो औलाद काबतुल्लाह जो तवाफ क्यों करे काबतुल्लाह जो तवाफ क्यों करे अब के पोसरे गालायो के पोसरे अल्लाह तवज्जो कजे हुजूर जे विलादत का 40 या 50 ॾींहं पहिरियां अब रो लश्कर वठी आयो लंबो किस्सो करे मौक़ो मिलियो ताके बुधाईंदुम आयो त मां काबतुल्लाह के ठाहींदुम मसमार कंदुम काबतुल्लाह के खत्म कंदुम वडा वडा हाथी गड वडो लश्कर गड वडो विहण जो सामान गड मारे तवज्जो कजे जी अबरोह मक्के जी धरती ते पो तो अरबन जा समूरा उठ पंहिंजे कब्जे में करे छॾे
वडो माल मिल्कियत तारा उठ मजाक दना ख्वाजा अब्दुल मुतल्लब के खबर पई मुजा भी उठ चरन पिया अबरो यमन खां आयो मुजा उठ भी उन पंहिंजे कब्जे में करे छॾिया तवज्जो कजे आयो अबरे सां गॾु नफील हो नफील उन जो ख़ास माण्हू हो ख्वाजा अब्दुल मुतल्लब जो दोस्त हो ताल्लुक वारो हो ख्वाजा अब्दुल मुतल्लब मिलियुस जी मूंखे मिलणो आहे अबरे सां तव्हांजे बादशाह सां मुंहिंजा उठो न पंहिंजे कब्जे में कयनि उन जे हवाले सां ॻाल्हाइणो आहे हे नफील वियो अबरे खे चईं कुरैश जो मौज़िज़ साथी आहे सरदार आहे अल्लाह उनखे वॾी इज़त ॾिनी आहे इन काबतुल्लाह जी देखभाल चाबियूं उन जे हवाले नाज़रीन जी ख़िदमत उन जे हवाले आहे आयो आहे तव्हां सां मिलण जे लाइ तवज्जो कजे अबरे चो वठी चेस जॾहिं ख्वाजा अब्दुल मुतल्लब अबरे जे साम्हूं आयो अबरे जो खैर ताके ख्वाजा कीअं आयो आहे छा ॻाल्हि आहे छा मसइलो आहे छा माजरा आहे तवज्जो कजो मुसलमानो ख्वाजा अब्दुल मुतल्लब चयो मुंहिंजा उठ तूं पंहिंजे कब्ज़े में कया आहिनि पंहिंजा उठ वठण आयो आहां पंहिंजा उठ छॾाइण आयो आहां पंहिंजा जानवर काहिण आयो आहां अबरे चयो जी मूंखे हैरत तूं वॾो सरदार काबतुल्लाह जी देखभाल तुंहिंजे हवाले तूं त कुरैश जो सरदार मां त सोचुम काबतुल्लाह जे बारे में मूंसां ॻाल्हाईंदे मूंसां हाल अहवाल कदे पर तूं काबे जे बारे में कुझु न ॻाल्हायो तूं त पंहिंजा उठ थो घुरे हाल सम्झ में न आई ख्वाजा अब्दुल मुतल्लब अबरह के चवण लॻो ओ अबरह उठ मुंहिंजी मिल्कियत आहे उठनि जो मालिक मां पंहिंजा उठ तोखां छॾाइण आयो आहियां काबतुल्लाह जो मालिक मां न आहियां काबतुल्लाह जो मालिक हो पाण है तू मुझा उठ मुझे हवाले कर काबतुल्लाह जी हिफाजत अल्लाह पाण कंदो अबरे के बड़ी हैरत जी उठ ख्वाजा अब्दुल मुतल्लब जे हवाले करे छड़ी तवज्जो कजो मुसलमानो ख्वाजा अब्दुल मुतल्लब मोटी आयो कुरैश के छड करे काबतुल्लाह जे खिलाफ हुआ रब खां दुआऊं तो घुरे ओ मुझा अल्लाह उठ मुझा ओ मुझा अल्लाह जानवर मुझा ओ मुझा अल्लाह मां वनी करे पंजन जानवरन जी हिफाजत करे आयो ओ मुझा अल्लाह इन जालिम का पंजा जानवर वापस वठी आयो ओ मुझा करीम अल्लाह ए दुनिया जे अंदर वडा वडा सुपर पावर जो तावाऊ करने वाला अब शो थो चाहे सुपर पावर मां केसर थो चाहे सुपर पावर मां किसरा थो चाहे सुपर पावर मां फारस ईरान थो चाहे सुपर पावर मां ओ मुझा अल्लाह ए सब सुपर पावर हिन त सुप्रीम पावर तू सॼी ताक़त तुंहिंजे साम्हूं कुझु बि कोन्हे मौला मां पंहिंजे सामान जी हिफ़ाज़त करे आयो आहियां मौला तूं पंहिंजे सामान जी हिफ़ाज़त कजांइ आए को सुभान अल्लाह चवण वारो मौला मां पंहिंजे सामान जी हिफ़ाज़त करे आयो मौला अल्लाह हाणे न पंहिंजे सामान जी तूं हिफ़ाज़त कजांइ अबा ख्वाजा अब्दुल मुतल्लब कंहिंखे सॾियो हो ॻाल्हायो कंहिंखे अल्लाह के तफसीली वाक़ो जो अबरे जे लश्कर जी हालत थी के बे दफे अरे तवज्जो कजे हजरत अब्दुल रहमान बिन औफ रजी अल्लाह ताला अन्हु जी वालिदा माजिदा जी जो नालो दाई शिफा है दाई शिफा हुजूर जी विलादत थी या दाई शिफा अम्मा आमना साइन सां गद हुई हुजूर जी विलादत थी अजीब मंजर हो मौलाना जी हुजूर जी विलादत थी सॼो घर नूर सां भरिजी वियो सुभान अल्लाह चवंदो हल त मां वधंदो हलां सुभान अल्लाह अहिड़ी न सुभान अल्लाह ज़ोक वारी मूंखे यकीन आहे जेका जगह वेठा हो सब मदीने जे मीर सां मोहब्बत करण वारा हो त पोइ सुभान अल्लाह बि मोहब्बत वारी पहिरियां ई लेबल लॻल कटड़ू हुजूर जे मिलाद के नथा में केतिरो समझायो असां चवंदा बाबा हुजूर ज़ात जे एतबार सां बशरा सिफ़त जे एतबार सां नूरा चवंदा कटड़ू चवंदा हुजूर असां जहिड़ो आहे अरे उन ते लख लानत हुजे जेको चए त हुजूर असां जहिड़ो आहे रब मोहम्मद जो कसम हुजूर अफजलुल बशरा अकमलुल बशरा अहसनुल बशरा अकमलुल बशरा सॼी कायनात खे गॾ कर मुंहिंजे आका जे बशरियत जो मुक़ाबिलो ई कोन्हे सॼो घर नूर सां भरिजी वियो वक़्त कोन्हे किताबनि में अचे थो मुंहिंजे साईं जो बाबो हज़रत अब्दुल्ला बि ॾाढो हसीन हो
एतरे ताईं किताबन में लिखियो ॼण अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब जे बाबे जे चेहरे में भी नबूवत जो नूर रखियो हो। हज़रत अब्दुल्ला जी शादी थी के तफसीली बे दफ़े ॿुधाईंदुमि। अम्मा आमना साइन सां अल्लाहु अकबर किताबन में अचे थो जॾहिं शादी थी, शादीअ खां पोइ इहो नबूवत वारो नूर अम्मा आमना जे चेहरे मां पे टपके पियो। आए को सुभान अल्लाह चवण वारो पोइ मां हीअं चवां न, ज़ुल्फ़े हसीन होगी चेहरा कमाल होगा, जुल्फे हसीन होंगी चेहरा कमाल होगा, क्या खूब मुस्तफा का हुस्नो जमाल होगा, क्या खूब मुस्तफा का हुस्नो जमाल होगा। हुजरे से जब निकलते होंगे हुजूर अनवर, हुजरे से जब निकलते होंगे हुजूर अनवर, शम्सो कमर को भी तब, शम्सो कमर को भी तब आता सवाल होगा, शम्सो कमर को भी तब आता सवाल होगा, क्या खूब मुस्तफा का हुस्नो जमाल होगा। रंजो मलाल कोई रहता न होगा बाकी, रंजो मलाल कोई रहता न होगा बाकी, तकता मेरे नबी को, तकता मेरे नबी को, तकता मेरे नबी को, जिस दम बिलाल होगा, तकता मेरे नबी को, जिस दम बिलाल होगा, क्या खूब मुस्तफा का हुस्नो जमाल होगा। कह दूंगा ए फरिश्तो मैं उम्मती हूं उनका, कब्र में सवाल थी ना मन रब्बुका मन नबियुका मा दीनुका, शायर छातो छे कह दूंगा ए फरिश्तो मैं उम्मती हूं उनका, कह दूंगा ए फरिश्तो मैं उम्मती हूं उनका, मुझसे अगर लहद में, मुझसे अगर लहद में, मुझसे अगर लहद में कोई सवाल होगा, मुझसे अगर लहद में कोई सवाल होगा, क्या खूब मुस्तफा का हुस्नो जमाल होगा। चौ सल्लल्लाहु मोहब्बत सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर जी विलादत थी। ख्वाजा अब्दुल मुत्तलिब काबतुल्लाह जो तवाफ पियो करे, या पोइ मोकिलियो वियो साईं तव्हांजे घर में अब्दुल्ला जे घर में तव्हांजे पोटे जी विलादत थी आहे, अचो। किताबन में अचे थो ख्वाजा अब्दुल मुत्तलिब आयो, दाई शिफा ख्वाजा अब्दुल मुत्तलिब खे चवण लगी, अब्दुल मुत्तलिब ही बार तो वॾो अजीब, तवज्जो आहे न, आखिरी लफ्ज़ तो बयान किया ख्वाजा हे बार तो वॾो अजीब आहे, जंहिं वक़्त ॿार जी विलादत थी सॼो घर नूर सां भरिजी वियो। सुभान अल्लाह चओ त मां अॻिते वधां। ख्वाजा हे ॿार त ॾाढो अजीब आहे, जॾहिं ॿार जी विलादत थी त ॿार खे गंदगी लॻल कोन हुई, तरो ताज़ा गुस्ल कयूं आयो, वारनि मां पाणीअ जा कतरा बि ट्रिमन्स पिया। ख्वाजा हे ॿार त अजीब आहे, ॿार जो नाड़ो बि कटियल हो। ख्वाजा ॿार त अजीब आहे, हिन ॿार जी सुन्नत तोहर मुबारक बि थियल हो। ख्वाजा हे ॿार त अजीब आहे, हिन ॿार खे अखियुनि में सुरमो मुबारक बि पातल हो। ख्वाजा हे ॿार त अजीब आहे, जॾहिं ॿार जी विलादत थी धप ऐं बदबू न थी, सॼो घर खुशबू सां मुअत्तर थी वियो। ख्वाजा हे तुंहिंजो पोटो त अजीब आहे, जॾहिं हिन जी विलादत थी मां ॾिठो, दाई शिफा थी चए मां ॾिठो हिन ॿार जी पेशानी सजदे में हुई।
आए को सुभान अल्लाह चवण वारो इन बार जी पेशानी सजदे में हुई, हथ मुबारक बंद हो, अशद आंगुर खुलियल हुई, हिन बच्चे जी अशद आंगुर आसमान जे तरफ हुई। दुनिया वारन के पैगाम पूरे दुनिया वारो बुधो बुधो मां मोहम्मद करीम दुनिया वारन के दुनिया वारन जी इबादत मां कढी करे एक अल्लाह वहदहु ला शरीक लहू जो दर देखाण आयो हां, घर देखाण आयो हां, सजदो सिखाण आयो हां। मुसलमानों अज काडे था वणो या अय्युहल इंसान मा गरक बिरब्बिकल करीम। अल्लाहु अकबर। तू नमाज़ू पढ़, तू रोजा रख, तू हज कर, तू ज़कात ले, खैर खैरात कर, सदका कर, गरीबन जी खिदमत कर, मिस्कीनन जी खिदमत कर, अब्बे जो अदब कर, अम्मा जो हया कर, इंतहा करे छड पर बुध ये जुमला पंजे दिल जे फरही ते लिख जाए। जे करे मुवहिद ना है ना मुशरिका अल्लाह जो कसम कोई अमल कम नहीं। इन्नल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अज दुनिया दे नजर था क्यों को पीर जे सामो को फकीर जे सामो को जाकिर जे सामो को जवार जे सामो को मौलवी जे सामो को मुल्ला जे सामो को झंडे कंडे डंडे जे सामो को मोल जे सामो को जिंदा जे सामो करियो पियो। जिम्मेदारी सा गल है तो बावजू हां रब जो कुरान मुझे सामो पियो। रब्बे मोहम्मद जो कसम मां पंहिंजे ज़ोक में हीअं चवंदो हां हुजूर खां मथे कंहिंजो शान कोन्हे, कंहिंजो शान कोन्हे। सॼी काइनात के गलकर मुझे आका जे शान जो मान जो मर्तबे जो फजीलत जो मुकाबलो कोन्हे। बुधो जेकरे अल्लाह जे ज़ात का अलावा के बे जे सजदे जी इजाजत हुजे हा तो हुजूर जे सजदे जी इजाजत मिले हा। पर मुझे आका छा फरमायो। एकड़ो सहाबी आयो फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे आका मुझे अब्बो तहां ते कुर्बान, मुझे अम्मा तहां ते कुर्बान। साईं मां हकीकी सजदो त अल्लाह जो कंदो हां। साईं मुझी दिल थी चे तमा तहां जो ताज़ीमी सजदो क्या ताज़ीमी। मुझे आका फरमायो ला न ये मुझा सहाबी सजदो हिकड़े अल्लाह जो करणो आ। जेकरे अल्लाह जे सजदे का अलावा के बे जे सजदे जी इजाजत हुजे हा त मां पंहिंजे उम्मत जे घर वारन के हुकुम किया हां त पंहिंजे मुड़सन जो सजदो सजदो कंहिंजो करणो आ। ॻाल्हायो कंहिंजो करणो आ। अकेले अल्लाह जो तपो मुवहिद बण पंहिंजो पाण के शिरक खां बदा। कपड़ो केॾो बि मेरो हुजे अब धोइबो तो साफ थी वेंदो पर जेकॾहिं कपड़े के फाड़े छॾे हिन कपड़े के टुकड़ा टुकड़ा करे वो कपड़ो कम जो न रहंदो। ॻाल्हि सम्झो था। शिरक ईअं थव शिरको क्यों समूरा अमल तबाह थी विया कपड़े वांगुर। पर इंसान खताकारा मासूम अल्लाह जा नबी है, इंसान गुनहगारा। बाकी जेकॾहिं मुवहिद आए हो मुशरिक न आहियूं हल्का फुल्का गुनाह थियनि था पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचायूं रोकियूं अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं। पर जेकॾहिं पोइ गुनाह थियनि था न पोइ अल्लाह जी रहमत में उम्मीद रखो तो हो अरहमुर राहिमीन गुनाह के माफ कंदो। खताकार इंसान हो बख्शण हारा। तो अज वायदो क्यों त इंशाअल्लाह अज का पो असा जी जिंदगी अल्लाह जे महबूब जे हुक्म जे मुताबिक गुजरंदी। अब इंशाअल्लाह चो इरादो सफा न था चा इंशाअल्लाह चो त अल्लाह तव्हां खे तौफीक दींदो न। हां अल्लाह तबारक व तआला तमाम गाल्हिन जे मथा असा के अमल करण जी तौफीक नसीब फरमाए। आखिर में खास ए अहम ऐलान सितंबर जो महीनो जारी ए सारिया उलमा किराम ऐलान कियो सिंध जे अमन अमान जी सूरत हाल के सामो रखी करे बदअमनी उरूज ते आ तव्हां जे सामो हुआ। खुदा जो कसम त इंतहाई इन अमन अमान जी सूरत हाल के सामो रखी उलमा बुजुर्गन अकाबिरन अगवानन ऐलान कियो त इंशाअल्लाह 14 सितंबर ते कश्मीर का अमन मार जो आगाज थींदो। कश्मीर का कंधकोट का खानपुर शिकारपुर का सखर जी सरजमीन वरी 15 सितंबर ते सुबह जो निकरंदो। सुबह जो 9 बजा खैरपुर मीरस ऐं इंशाअल्लाह उता हलंदे यो अमन कारवां तहां जे नौशरो फिरोज शहर में पहुंचंदो। केड़ा केड़ा मर्द मुजाहिद पंहिंजे अमन जे लाइ पंहिंजनि बच्चनि जे अमन जे लाइ घर जे अमन जे लाइ अजीज़न अकारिबन रिश्तेदार जे अमन जे लाइ गरीबन मिस्कीनन हारिन मजदूरन जे अमन जे लाइ पंहिंजे समाजड़ी सिंध जे अमन जे लाइ इंशाअल्लाह 15 सितंबर ते इन अजीम शान अमन कारवां में पंहिंजी शिरकत खे यकीनी बनाईंदा। अब शिरकत कभी इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला तमाम सजी हाजिरी के कबूल फरमाए। माजे को चाहिए अल्लाह तबारक व तआला मंजूर व मकबूल फरमाए। जिंदगी बाकी मुलाकात बाकी आखिर दावाना।